हेडलाइन्स समाचार अहम ख़बर मां केंदालूं। पीटीआई अगवान शाह महमूद कुरैशी चयो त हुकूमत में शामिल वॾो तबक़ो फौरी इलेक्शन जो हामी आहे। अवांखे आगाह कंदा हलूं। नवाज़ शरीफ इस्तीफ़ा जो हामी आहे पर पीपी वक़्त खां अॻु चूंड नथी चाहे, इहो चवणु आहे पीटीआई अगवान शाह महमूद कुरैशी जो। अवांखे आगाह कयूं। पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाह महमूद कुरैशी चयो त वफ़ाक़ी हुकूमत वाइड़ाइप जो शिकार थी चुकी आहे। हुन चयो त शहबाज़ शरीफ खे सम्झ में न अची रहियो आहे त छा करणु घुर्जे। संदसि चवणु हो त कारकुननि जे घरनि ते छापा हणण जो सिलसिलो बंदि कई वञे। हिकु भेरो ॿीहर अवांखे आगाह कंदा हलूं। पीटीआई अगवान शाह महमूद कुरैशी चयो आहे त हुकूमत में शामिल वॾो तबक़ो फौरी इलेक्शन जो हामी आहे। नवाज शरीफ इस्तीफ़ा जो हामी आहे पर पीपी वक़्त खां अॻु चूंड नथी चाहे। पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाह महमूद कुरैशी चयो त वफ़ाक़ी हुकूमत वाइड़ाइप जो शिकार थी चुकी आहे। अवांखे आगाह कंदा हलूं। संदसि चवणु हो त कारकुननि जे घरनि ते छापा हणण जो सिलसिलो बंदि कयो वञे। पीटीआई अगवान शाह महमूद कुरैशी चयो त हुकूमत में शामिल वॾो तबक़ो फौरी इलेक्शन जो हामी आहे। नवाज शरीफ इस्तीफ़ा जो हामी आहे पर पीपी वक़्त खां अॻु चूंड नथी चाहे। पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाह महमूद कुरैशी चयो त वफ़ाक़ी हुकूमत वाइड़ाइप जो शिकार थी चुकी आहे। हुन चयो त शहबाज़ शरीफ खे सम्झ में न अची रहियो आहे त छा करणु घुर्जे। आगाह कंदा हलूं। शाह महमूद कुरैशी जो चवणु हुयो त कारकुननि जे घरनि ते छापा हणण जो सिलसिलो बंदि कयो वञे। अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। पीटीआई अगवान शाह महमूद कुरैशी चयो त हुकूमत में शामिल वॾो तबक़ो फौरी इलेक्शन जो हामी आहे। नवाज शरीफ इस्तीफ़ा जो हामी आहे पर पीपी वक़्त खां अॻु चूंड नथी चाहे।